दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु जो असांजो टॉपिक आहे औलाद में मिल्कियत जी विरासत कीअं कजे। हिकु शाहूकार शख़्स हो, हिन खे 4 पुट हुआ। हिकिड़े भेरे हू ॾाढो बीमार थी पियो। घणे इलाज करायई पर कंहिं बि फ़र्क़ु न कयसि। जॾहिं ॾिठाई त बचण मुहाल आहे, तॾहिं ख़्यालु कयाई त मूं वटि जेका मिल्कियत आहे सा पंहिंजे जीअरे ई पुटनि में विरहाए छॾियां, मतां मुंहिंजे मरण खां पोइ पाण में विढ़ी बुछड़ा न थियनि। इहो सोची हिन 4 देगिड़ा घुराया। उन्हनि में कुझु न कुझु विझी पंहिंजी खट जे चइनि पावनि हेठां दफ़न कराए छॾिया। पंहिंजे 4 पुटनि खे घुरायई ऐं चयाई त बाबा, दौलत अहिड़ी शइ आहे जेका तव्हां में खून ख़राबो जो सबबु बणिजी सघे थी। मूं बि पंहिंजी मिल्कियत 4 भाङनि में विरहाई आहे। उहे 4 भाङा अलॻि अलॻि करे पंहिंजी खट जे 4 पावनि हेठां पुराए छॾिया आहिनि। को बि हिसो घटि वधि कोन कयो अथमि। हाणे तव्हां मुंहिंजे मरण खां पोइ इन मिल्कियत जा मालिक आहियो, पर मुंहिंजे रूबरू तव्हां पंहिंजो पाउ मुक़ररु करे छॾियो। पाण में 4 पावनि खे विरहाए छॾियो। जेका शइ जंहिं पावे हेठि हूंदी, उहा उन पुट जी थी वेंदी। पुटनि उहा ॻाल्हि ॿुधी पाण में मुतफ़िक़ थी 4 पावा पाण में विरहाए छॾियऊं। जॾहिं उहो शाहूकार मोहो, तॾहिं हिननि पाण खट जे पंहिंजे मुक़ररु कयल पावे हेठि ज़मीन खोटरी भरियल देगिड़ा ॿाहिरि कढियाऊं। छा ॾिसनि त हिकु देगिड़े में जवाहरात हीरा, ॿिए में सोन चांदी, 3 देगिड़े में मिटी जो बुक ऐं 4 में 2-4 सुकल हॾियूं। ईअं 4 भाइरनि जो पाण में तकरार थी पियो। तव्हांजे ॻाल्हि वञी चङनि वटि पहुती। उहे बि इन्ही तकरार जो निबेरो न करे सघिया। कंहिं दरवेश हिननि जी ॻाल्हि ॿुधी चयाई त तव्हांजो पीउ फ़ैसिलो सही करे वियो आहे। जंहिं देगिड़े में हीरा जवाहरात आहिनि, उन्ही जी उहा पती आहे। जंहिं देगिड़े में सोन चांदी आहे, उहा उन्ही जी पती आहे। जंहिं देगिड़े में मिटी आहे, उन्ही जी ज़मीन आहे। ऐं जंहिं देगिड़े में कुझु हॾियूं आहिनि, उन्ही जी पती चौपायो माल आहे। दरवेश जी ॾाहप ॾिसी 4 भाइर पाण में ख़ुशि थी विया। पीउ जे फ़ैसिले खे क़बूल कनि। दोस्तों असांखे खपे त औलाद में मिल्कियत जी विरासत बराबरि तरीक़े सां कयूं, जीअं असांखे इस्लाम हुकुम ॾिनो आहे।